नवा जतोई जो रहवासी रियाद अहमद खोसो पंहिंजी घरवारी ऐं बच्चनि सां गॾु प्रेस क्लब नौशहरो फिरोज़ अॻियां पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करणु। मुंहिंजो नालो रियाज़ अहमद आहे। मुंहिंजे वालिद साहब जो नालो बख्श अली आहे, जंहिंखे SP ऑफिस में ड्यूटी हुई। उन जॻह ते मुंहिंजो भाउ चढ़ियो आहे, जेको ॾींहुं राति असां सां ज़ुल्म कंदो आहे। 8 मुहर्रम ते मुंहिंजी घरवारी खे सिरूं हणी उन जे पेट मां ॿारु केरायो अथई। ही कानून जो ही पर्चू खयो था तूं, मगर कानून को भी इंसाफ़ नथो ॾिए। राह मौला कंहिं इंसानियत या कंहिं बि मज़हब जे सदके मुंहिंजे बचनि सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो भाउ पुलिस एहलकार फयाद अहमद खोसो वालिद साहब जी मिल्कियत मां हिसो घुरण ते असांखे घरां कढी छॾियो आहे। हू मुंहिंजी घरवारी समेत मुंहिंजे मासूम बचड़नि ते तशदुद कंदो रहे थो, जंहिं करे मुंहिंजी घरवारी जो अमल बि ज़ाया थी चुको आहे। असां हिन वक़्तु दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। चयो त मुंहिंजो भाउ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे त जेकॾहिं मिल्कियत मां हिसो घुरंदे त तोखे लाकअप कराए छॾींदुसि। मां अहिड़ी दांह SP ऑफिस कोन ॾिनी आहे, पर पुलिस पंहिंजे पटे भाई ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नथी करे। उबतो असांखे धमकायो पियो वञे। हुन IG सिंध समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे मासूम ॿारनि ते तशदुद कंदड़ असांखे बेघर कंदड़ पुलिस एहलकार फयाद अहमद खोसो खे गिरफ़्तार करे वालिद जी मिल्कियत तां हिसो ॾियरायो वञे। HRJD न्यूज़ मां फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।